शीशन कोट दादू पारां मुमताज मोलाई खे कूड़े केस मां बाइज़त बरी कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼोके हिन वीडियो में पाण ॻाल्हाईंदासीं मुमताज मोलाई ते थियल कूड़े केस बाबति। त पोइ ॾिसंदा रहो ही वीडियो आख़िर ताईं पूरी मालूमात हासिल करण लाइ। तव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन त मुमताज मोलाई सोशल मीडिया ते हिकु अहम बयान ॾिनो आहे, जंहिं में मुमताज मोलाई पंहिंजे परिस्तारनि जा थोरा मञंदे चयो आहे त मां तमामु सिंधवासिन ऐं पंहिंजे परिस्तारनि जो थोराईतो आहियां, भले उहे सिंध में रहनि या सिंध खां ॿाहिरि रहनि था, जिथे बि रहनि था, पर मां सभिनी जो थोराईतो आहियां। उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन त मुमताज मोलाई दादू शीशन कोट ऐं उन जे जज ऐं तमामु वकीलनि जा बि तमामु घणा थोरा मञा आहिनि ऐं हुन चयो त मां हिननि जो बि तमामु घणो थोराईतो आहियां ऐं मूंखे हिननि मां इहा ई उमेद हुई कानून ज़रूरु इंसाफ़ कंदो। मुमताज मोलाई वधीक चयो त अलाह ताला आबाद रखंदो अहिड़नि जजनि ऐं कोर्टुनि खे जेके इंसाफ़ कनि था। उमेद आहे दोस्तो त अॼु जो ही वीडियो तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कंदा त जीअं असां जॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां फ़ाइदो वठी सघो। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।